वेठो आहे पर तॾहिं बि ईअं थो लॻे त किथे आहे। हमेशह ॾिसंदा सत्संग में केतिरो रहंदो। पोइ पछाड़ीअ जो चयईं सुखमनी पढ़ंदी कजांइ, मां न हुजां न तॾहिं बि भई सीता सिंधु वन में पढ़ी घर पढ़ी मुंहिंजो मां सुखमनी रोज़ु पढ़ंदी आहियां। शल इहे जेके असांजूं दुआऊं आहिनि जहिड़ियूं तहिड़ियूं शल खे दादा खे पहुचनि, छाकाणि दादा लाइक़ु हो हिननि जे। माण्हू खणी छा बि चवनि हीअं हो मां न वञी ॾियां। मां चवां मुंहिंजे दादा जहिड़ो को दादा कोन हो। मां अॼु बि थी चवां, अॼु बि थी मां हुनजी एब्सेंस महसूसु थी करियां। घिरंदो हीअं त ॼण त सॼी महफ़िल में रंग अची वेंदो हो। इहे बि ॾींहं हुआ दादा सां हलियासीं 40-45 साल गॾु पिया हलियासीं। जिते हुजे चलो ख़ुशि हुजे, साईं पंहिंजे चरणनि में रखेसि। मुंहिंजी इहा प्रार्थना हूंदी आहे सुबुह शाम। पंहिंजे पीउ लाइ बि मुंहिंजो पीउ बि हलियो वियो, हीउ बि वियो त मां चयो बाबा हिननि ॿिन्ही खे पाण वटि रखिजांइ। निधान जपै मन को, हीउ निधान माना खज़ानो आहे नाम जो, पर केरु जपे। सभु जग में ताकी गत हो, उनखे गत मिलंदी जेकॾहिं ॿुधंदो ऐं पढ़ंदो ऐं सम्झंदो। टई ॻाल्हियूं खपनि न। मां त रोज़ु ॿियो पढ़ंदी त सॼी सुखमनी आहियां, पर जेका न सम्झी पढ़ां त इहे ॿ लास्ट पहिरों ज़रूरु पढ़ंदी आहियां। ए निधान जपै मन को, सब जुग में ताकीगत हो, सब जुग में ताकीगत हो। गुण गोबिंद नाम धुन बाणी, सिमरत शास्त्र वेद बखाने। सगल मतांत केवल हर नाम, गोबिंद भगत के मन विश्राम। कोट अपराध साध संग मिटै, संत कृपा ते जमते छुटै। जाके मस्तक करम प्रभ पाए, साध शरण नानक ते आए। जिस मन बसै सुन लाए प्रीत, तिस जन आवे हर प्रभ चीत। जन्म मरण ताका दुख निवारे, दुर्लभ ते तत्काल उधारे। विद्या तप जोग प्रभ ध्यान, ज्ञान श्रेष्ठ उत्तम स्नान। चार पदार्थ कमल विगास, सबकी मद सगल उदास। सुंदर चतुर तत् का बेता, समदर्शी एक दृष्टिता। ए फल तिस जन को मुख बने, गुरु नानक नाम बचन मन सुन। ए निधान जप मन को, सब जुग में ताकीगत होए। चार पदार्थ धर्म अर्थ काम, मोक्ष ऐं हृदय अंदर रूहानी रोशनी उन वटि आहे। हू सभिनी जे विच में वसे, ऐं सभिनी खां उदास चित बि थो रहे। असीं ॻोल्हींदा आहियूं जो किथे आहे किथे आहे, हा हिते हितां हिते दिलि में आहे। सुंदर चतुर तत् का बेता, समदर्शी एक। मां बाबा रोज़ु पढ़ंदी आहियां मुंहिंजो इहो सुखमनीअ जो जेको आहे भई सॼो ग्रंथ साहिब त कोन पढ़बो न। ग्रंथ साहिब मां 2-4 वचन वठंदी आहियां, उहो बि घर में रखियलु आहे, ऐं सुखमनी रोज़ु पढ़ंदी आहियां। चार पदार्थ धर्म अर्थ काम मोक्ष, हृदय अंदर रूहानी रोशनी। ऐं न वटि ई आहे, उतां ई थी मिले, ॿियो किथां तव्हां वठी अचो भाई मूंखे मिले। सुंदर चतुर तत् का बेता, हू सुंदर
तमामु सुहिणो आहे, सुंदर आहे, सियाणो तत सार जो ॼाणो, सभिनी खे ॿियाईअ बिना साॻे नमूने ॾींदड़। मतां चओ भई हिनखे वधीक ॾिनो अथई, मूंखे घटि ॾिनो अथऊं। असांजे कर्मनि जे अनुसार असांखे मिलंदो आहे। केतिरनि त असां वटि त भॻत जाम ईंदा आहिनि न, त अहिड़ो चई थी नथो सघे त भॻवान में का चुक हुजे। चुक असां में आहे, असीं घटि वधि घुरंदासीं त छो ॾींदो, असां जेकी कयो आहे उहो ॾींदो न। ऐं सचपुच ॾिए पियो, न त असीं हिन जे लाइक़ु हुआसीं या भला हुआसीं? मूंखे ॿुधायो दादा। मां त ईअं सम्झंदी आहियां त जेतिरो असांखे हिते मिलियो आहे उते हिकिड़े पघाड़ ते पिया हलंदा हुआसीं। हिते जेके धंधा थिया, पटा थिया, वरी इहो HMT जा ऑर्डर मिलिया, इहे सभु हुनजी कृपा आहे। असांजे हथ बसि कुझु कोन अथव। भई माण्हू चवंदा आहिनि न छो ही त असीं करे सघूं था। मां चवंदी आहियां भले ट्राए कयो, मूं कयो आहे। छाकाणि मां तव्हां खां वॾी आहियां, 80 साले जी आहियां, मूंखे ख़बर आहे त छा मूं हुन खां घुरियो आहे ऐं छा मूंखे असांखे खाधे लाइ रुॻो हिकिड़ो पघार मुंहिंजो ईंदो हो पहिरीं। तॾहिं बि उन मां बि मूं कॾहिं खोट कोन कई। घटि घटि करे केतिरा 12 ॼणा घर में हुआसीं। थी वई सभु पूरत थी वेंदी। पुछंदो पछाड़ीअ ॾींहुं सां चावला पुछंदो अथई पैसा? मुंहिंजो हा सुभाणे जेतिरा आहिनि, परीहं पघार वरी मिलंदो। अहिड़ी बि असां ज़िंदगी काटी आहे। पर इन मां असीं सबक़ु सिखिया आहियूं। मां त सिखी आहे, ॿिया सिखिया आहिनि या न सिखिया आहिनि पाण ॼाणनि, पर मां सिखी आहे त हमेशह असांखे जेकी मिले तंहिं ते राज़ी रहिजे ऐं जेकी हुजे हथ में उन ख़र्चु कजे। इहे 2 ॻाल्हियूं यादि करे छॾियूं। खणी केॾो बि कजे भई, पर इहे 2 ॻाल्हियूं बिल्कुलु यादि कयूं आहिनि। तंहिं करे सुखमनी ॾाढी सुखनि जी मणी अथव। मां रोज़ु पढ़ंदी आहियां। हरिओम पै मन को सब जुग में ताकीगत हो, प्रभ की उस्तत करो संत मीत, सावधान एकाग्र चीत, गल मतांत केवल हर नाम, गोविंद भगत कै मन विश्राम, कोट अपराध साध संग मिटै। चवंदा आहिनि इहे मिटंदा आहिनि। मूंखां पुछंदा आहिनि माण्हू, असीं जो चवंदा आहियूं सत्संग ते, त चवंदा हिते अचां वरी माता वटि वेंदी आहियां। चई असां भई असां अपराध कटींदो आहे। मूं चयो जेतिरा असीं कया आहिनि न, असीं जीअरा ई कोन हुजूं हा। जेकॾहिं हू कृपा न करे हा, के माफ़ु कयईं, के रखी छॾियईं, बिल्कुलु करे थो। ऐं मुंहिंजो पको विश्वास आहे। मां इहो पके विश्वास जे करे गुरू ग्रंथ साहिब सिंधीअ में घर में आणे रखियो आहे। मूंखे त सभु चवंदा आहिनि तुंहिंजो त कमु ई अॼुकल्ह इहो रहियो आहे। मुंहिंजो बराबरि इन खां सवाइ आहे कहिड़ो कमु आहे? कौन सा कमु आहे? कमाने का है नहीं। त मां त भई जेतिरो मूंखां थींदो आहे ग़रीबनि खे पाढ़ींदी बि आहियां, छोकिरनि खे दवाऊं बि कंदी आहियां, पर सभु चिप चाप में। छो त उन्हनि खे बि केरु त ॾियण वारो हूंदो न, त असांजे हथां थो ॾियारे न। ऐं अॻे ख़बर अथव नंढे हूंदे माइट छा चवंदा हुआ, भई जेका ख़र्ची मिलई उन मां 5 रुपया भॻवान जे नाले या ग़रीबनि जे नाले रखो। हीअ असांजे पीउ जा अखर अथव। त उहा आदत पियल आहे न। ऐं साईं महिर कई आहे, कॾहिं हथु कोन बुझायो। हा, कोट अपराध साध संग मिटै। ॾिसो चए थो न साध संगत में अचिबो त असांजा कोट माना करोड़े अपराध माफ़ु थी वेंदा। माफ़ु थी वेंदा माना असांखे दिलि खे लॻंदा कोन, माना असांखे आसरो थियो न, आधार मिलियो न। बाक़ी ईअं चवंदा भई न पोइ लाथाई थोरे ई, हीअं थोरे माण्हू ईंदा आहिनि मूंखां बहस करा। मुंहिंजो भई मूंसां बहस न कयो, मां हिन ॻाल्हि ते बहस न कंदी आहियां।
जाकी कोट अपराध साध संग मिटै संत कृपा ते जम ते छुटै जाके मस्तक करम प्रभ पाए साध शरण नानक ते आए जंहिंखे न मथे में विझंदो आहे त वञ ना साईं शरण में उन उहे ईंदा अथव ॿिया भला हेतिरा माण्हू वेठा आहिनि दुनिया में छो था अचनि कोन ईंदा जेसि ताईं उतां असांखे इशारो न ईंदो मां त पोइ एतिरी गुरू ग्रंथ साहिब ते आशिक़ थी पियसि जो मूं सिंधीअ में निकितो न गुरू ग्रंथ साहिब मुंहिंजो पहिरियों मूंखे आणे ॾियो पहिरियों मूंखे ऐं हाणे मुंहिंजी आदत थी वई आहे अधु कलाकु सुबुह जो अधु कलाकु शाम जो पढ़णो आहे ॿिया जो भई किना किसा पढ़िजे न तंहिंखां गुरू ग्रंथ साहिब पढ़िजे न जिस मन बसे सुन लाइ प्रीत जेको प्रीत सां वेही ॿुधंदो आहे तस जन आवे हर प्रभचीत तई कंहिं बि माण्हूअ जो केतिरो वक़्तु ध्यानु कंदा 5 मिंट पोइ ईंदो न वरी भई सां ऐं हीअ त भई हीअ त कल्ह बि आयो हो जनम मरण ताका दुख निवारे दुर्लभ देह तत्काल उधारे चए थो जनम मरण जा दुख ई मिटाए छॾिया अथई चवंदा किथे मिटिया आहिनि त मरूं त था अड़े मरणो त आहे न पर रूं कोन था न मरण वक़्तु हरो मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो तॾहिं कोन रोअणु आयो चई छा ते रोइबो जनम मरण तक दुख निवारे दुर्लभ देह तत्काल उधारे उधारींदो उहो हीअं कोन ॾेखारींदो त हींअर थो तव्हांखे वठी हलां होॾां न अंदर में उहो अहसासु ॾींदो जेतिरे क़दुरु मूं भई पढ़ियो आहे ऐं उन ते अभ्यास कयो आहे निर्मल शोभा अमृत ताकी बानी हिन जी निर्मल शोभा साफ़ आहे अमृत जहिड़ी हुन जी बाणी आहे एक नाम मन माह समानी हिकिड़ो नाम असांजे मन में वेही वञे असांखे नंढे हूंदे यादि अथव त माउ पीउ ॿियो त हीअ त ख़बर कोन हुई पर 5 पौड़ियूं जप साहिब जूं नंढे हूंदे यादि कराईंदा एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्भय अकाल मूर्त अजूनी सैरंग गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक हो से भी सच सोचे सोचन होविए जे सोचे लखवा त इहे 5 तॾहिं जूं यादि थियल आहिनि 40 साल अॻु जूं पर मूंखां विसरंदियूं कोन्हनि ऐं विसरनि बि कोन ऐं माउ पीउ बि यादि ईंदा आहिनि भई कहिड़ा ॾिसो संस्कार विझी विया आहिनि निर्मल शोभा अमृत ताकी बानी हू निर्मल आहे साफ़ आहे ऐं बाणी बि हुनजी निर्मल आहे एक नाम मन माह समानी उहो नाम मुंहिंजे मन में समाइजी वियो आहे दुख रोग बिन से भय भरम साध नाम निर्मलता के करम पोइ छा थो थिए सभु दुख सुख जो नाश थी वेंदो आहे यानी जेको असरु थींदो आहे उहो घटिजी वेंदो आहे हीअ माण्हू चवंदा आहिनि सफ़ा लही थोरी वेंदो आहे ईंदा आहिनि माण्हू पुछण चवंदा थोरी आहिनि मुंहिंजो बराबरि पर ओॾी महिल त तव्हांखे सांत ॾियारींदो आहे न जेॾी महिल का ॻाल्हि थींदी आहे ऐं जेकॾहिं असीं हीअ चवंदा आहियूं हिरख दुख रोग बिन से भय भरम साध नाम निर्मलता के करम जॾहिं उन वक़्त में असांखे साईं यादि अचे त असांजा उहे शुभ कम आहिनि शुद्ध निर्मल कर्म आहिनि सब ते ऊचता की शोभा बनी उन जी सभिनी खां वधीक शोभा आहे सुहाए नानक ए गुण नाम सुख मनी इहे गुण अथव सुखमनीअ में ऐं सच पच मां त रोज़ु पढ़ंदी आहियां डेली सुखमनी त सच पच सुखमनीअ खे जेकॾहिं सची माना सां सम्झजे पढ़जे वरी यादि कजे त ॾाढो इन मां ई थो मिले ॿियूं ॻाल्हियूं त दुनिया जूं त अॼु आहिनि न आहिनि
बोल गुरु नानक देव की जय।